जलाल फरमाए अल्लाहु नूरुस समावाति वल अर्द मसल नूरिही कमिशकातिन फीहा मिस्बाह अल मिस्बाहु फी ज़ुजाजा अज़्ज़ुजाजतु कअन्नहा कौकबुन दुर्रियुन युक़दु मिन शजरा मुबारकतिन ज़ैतूनतिन ला शर्क़िय्यतिन वला ग़र्बिय्या यकादु ज़ैतुहा युज़ीउ वलौ लम तमससहु नार नूरुन अला नूर। अल्लाह रब्बुल इज़्ज़त जलाल सूरह नूर जे अंदर शाहिदनी अल्लाह उहा ज़ात आहे जेका आसमान ऐं ज़मीन जी रोशनी आहे। जीअं ॾीओ हुजे ॾीए जे अंदर ज़ैतून जो तेल हुजे उन जी रोशनी जाड़े कारे हुजे ईअं समझो त अल्लाह जी ज़ात जी रोशनी जाड़े कारे आहे। घणा सवाल थिया हुआ? टियों सवाल वो कम्युनिस्ट चवण लॻो तव्हां भला ॿुधायो मुसलमान हींअर अल्लाह कम कहिड़ो थो करे, हींअर अल्लाह कम कहिड़ो थो करे। इमाम अबू हनीफा रहमतुल्लाह अलैह जीअं त उमिरि जो नंढो इमाम साहिब बीठो दहरियो ऐं कम्युनिस्ट कुर्सी ते वेठो। इमाम अबू हनीफा रहमतुल्लाह अलैह फरमाए दुनिया जो दस्तूर है तो सवाल करण वारो भी सवाल कंदो आ जवाब ॾियण वारो वे ही जवाब ॾींदो आ। तू यको वेठो ही मां बीठो आहियां जेको मसलो कोन्हे मां उथां थो। कम्युनिस्ट कुर्सी खां उथियो इमाम अबू हनीफा फरमाए हाणे तू कुर्सी ते वे। कम्युनिस्ट बीह रहियो इमाम अबू हनीफा कुर्सी ते वेठो। इमाम साहब फरमाए हाणे सवाल कर। जे सवाल इहो आहे त अल्लाह हींअर कम कहिड़ो थो करे जे कोन ॾिठो ई छा अल्लाह तोखे बेस थो करे कुर्सी तां उथारी मूंखे इज़त सां कुर्सी ते वेहारे। अल्लाह फरमाए इन्नमा यख्शल्लाह मिन इबादिल उलमा। दुनिया जे अंदर अल्लाह जो खौफ कंदड़ उलमा अथव। उलमा जे अंदर उलमाए हक उलमाए सून उलमाए हक जेके आहिनि अल्लाह जो खौफ कंदड़ आहिनि इहे उलमाए देवबंद अथव। मुबारक हुजे तन जमात खे तव्हांजो ताल्लुक उलमाए हक सां आहे उलमाए देवबंद सां आहे। जंहिं जाइ ते हक़ानी उलमा हूंदा इंशाअल्लाह बातिल ख़त्म थी वेंदो। जाल हक वज़हकल बातिल इन्नल बातिल कान ज़हूका। हक जड़ा इंदो बातिल टुकड़ा टुकड़ा थी वेंदो। अमीर जलील जड़ा कई जलील आया दुनिया जे तख्ते ते नेस्त नाबूद थिया। हक वारन जो बोल बाला है। अल्लाह ताला खां दुआ है अल्लाह ताला हर वक्त हक वारन के फतह नसीब फरमाए। व आखिर दावाना अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन।